लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि सिंध जो नामियारो अदीब ऐं दानिश्वर, नाविल नवीस ऐं कहाणीकार, सिंधीकार, वक़्त जो हिकिड़ो ऑफिसर जनाब ग़ुलाम नबी मुग़ल साहब। ग़ुलाम नबी मुग़ल सिंध में ॿ आहिनि, हिकिड़ो जेन मुग़ल जे नाले सां आहे, ॿियो ग़ुलाम नबी मुग़ल जे नाले सां आहे। असां जेन मुग़ल साहब जो इंटरव्यू थोरा पार्ट्स तव्हांखे अवल पेश कयो। हीअ साईं जेको आहे उहो सहाफ़त जे बदिरां अदबी तौरु वधीक मशहूरु थियो ऐं पाण गुज़िरियल निशस्त में साईं सां ॻाल्हायो हो। साईं जे अबनि ॾाॾनि खां वठी किथां हलिया किथे पहुता, साईं जा ॿार बच्चा सभु असां उन्हनि जी अकाउंटिंग कंदे नेठो प्रोग्राम पूरो कयो। हाणे वरी अॼु साईं सां ॻाल्हायूं था त जॾहिं यंग ग़ुलाम नबी मुग़ल साहब जेको आहे उहो एजुकेशन, नौकिरी, पॉलिटिक्स उन सां हुनजी कीअं वाक़फ़ियत थिए थी। अॼु अचो त उन सां ॻाल्हायूं। साईं अस्सलाम वालेकुम, वॾी महिरबानी। हाणे तव्हां सचल कॉलेज में पढ़ियो पूरो या न? पूरो BA तां बस BA कयो। ऐं हू जेको अनवर मुग़ल साहब ॿुधायो था, अनवर मुग़ल साहब असांजो सुपीरियंट हो, पोइ रिटायर थी पंहिंजे वापसि शिकारपुर वियो हुयो। अच्छा, उहो मतिलबु एज वॾो हो। तव्हां नौकिरी वोकिरी न कई? हा, उन में मूं उते सम्झो त 62 खां वठी वेंदे 67 ताईं मूं इहो सीनियर क्लर्क, असिस्टेंट सम्झो इन ते एस ते असिस्टेंट ताईं आयो हुउसि। ऑफिसर केरु आहिनि तव्हांजा? ऑफिसर ॾीपलाई मेमण हुआ ऐं हिकिड़ो हो नवाब साहबु हुते हो पठाणनि जो काशिफ़ ख़ान, उहो ICS ऑफिसर बि रहियो हो हिन में। इहो असांजे डिप्टी डायरेक्टर वग़ैरह थी आया हुआ हिन में। पर डिपार्टमेंट फूड आहे? हा, डिपार्टमेंट फूड आहे सॼो। उन जा उन ज़माने में सेक्रेटरी वज़ीर त हूंदा न? हा, असांजो जेको आहे सम्झो त वन यूनिट जो दौरु आहे त उहो फेडरल उहो हिकिड़ो ई हूंदो न? हिकिड़ो ई हूंदो जो। ऐं आऊं उते एज़ ए क्लर्क या असिस्टेंट ऐं हुन सां कोन ठही सघियसि, कारण मुंहिंजी मेंटेलिटी हिन पासे हुई कोन त आऊं को हिननि सां मूं कॾहिं ज़िंदगी में टाइप कोन कई आहे। त आई डोंट लाइक टू टाइप जो, इन करे क्लर्क हुउसि तॾहिं बि टाइप कोन कयो। मतिलबु सिखो आहे? सिखण लाइ तयारु कोन हुउसि। अच्छा, बादशाह हो न तव्हां? एतिरे क़दुरु। हा हा। हींअर बि जेको इहो आहे इहो कंप्यूटर जा ऐं मतिलबु आउं कोन कंदो आहियां। मूंखे हिननि खे चवंदो आहे इहे सभु तई करियो। माना इहो लोह कुटण शुरू खां तव्हां परे रहियो? बिल्कुलु परे हूंदो हुउसि। सम्झो। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव तव्हांखे त हाउ आई बिकम ऑफिसर, इहो हिकिड़ो आहे। न, हाणे उन्हनि सां जो ठहियो कोन त उन्हनि आस्ते आस्ते लीक त ॾींदा वेंदा हूंदा न त हीअ पोइ ते रहे? हा, बिल्कुलु। मूंखे जेको आहे उतां मूंखे ट्रांसफर कोन करे सघिया पिया चवण। उहा हिकिड़ी पोस्ट अहिड़ी हुई जिते उते ई रहणो हो। पर पोइ जॾहिं ऑफिसर थियुसि न, पोइ हुननि मूंखे सिंध घुमायो। तव्हां होशियारु हो? हा, जॾहिं असिस्टेंट वग़ैरह हो? ऐं होशियारु हूंदो हुउसि। ऐं मुंहिंजी अंग्रेज़ी सुठी हूंदी हुई। अच्छा। उहो अंग्रेज़ी इन करे सुठी हूंदी हुई जो ऐं अंग्रेज़ी नाविल ऐं शॉर्ट स्टोरीज़ वग़ैरह उन ज़माने में इलाही पढ़ियूं। एतिरे क़दुरु पढ़ियूं जो घर वारा चवंदा बाबा हाणे इहो बत्ती बंदि करियो सुम्हण जो हूंदो, ऐं वञी खुॾ ते जेको छित जेके चवंदा आहिनि, खुॾ ते वञी इहो चंड जी रोशनी में वञी नाविल पढ़ंदो हुउसि। पहिरियों मूं नाविल पढ़ियो हुनजो पर्लेस बक जो गुड अर्थ जो, मूंखे अञा ताईं यादि आहे। पहिरीं मां उहो नाविल, उन खां पोइ मां ॿिया बि थिया। पर हिकिड़ी ॻाल्हि विच में कटिया थो, माना उन दौर में अंग्रेज़ी पढ़ण जो रवाजु आहे? हा, उन में छा हो त उन ज़माने में टीचर्स अहिड़ा हूंदा हुआ। अच्छा। जेके असांजे इन मामले में माना इहो ट्रेनिंग जो पार्ट? हा, ट्रेनिंग पार्ट आहे सम्झो। ऐं तव्हां यकीन करियो त जेको मुंहिंजो हिकिड़ो आयो असांजो डिप्टी डायरेक्टर तारिक अमीन नालो हुयो, जंहिंखे मुमताज़ भुटे नौकिरी मां कढियो। मुमताज़ भुटे हिनखे ऐं ॿियो मोहम्मद यूसुफ कमिश्नर हो, इन ॿिन्ही घुराए चयो त जेके बि उर्दू वारा असांजे ख़िलाफ़ु बयानु ॾियनि था उन्हनि खे तव्हां ॾिसो ऐं उहे छपजण न खपनि। हू ॿई मुहाजिर हुआ, ॿिन्ही रिफ्यूज़ कयो।
हू जेको तारिक अमीन हो उहो डिप्टी कमिश्नर दादू बि रहियो आहे ऐं असां वटि डिप्टी डायरेक्टर बि थी आयो। उन चयो त सही मैं नहीं करूँगा ऐसे, जो होगा वो करूँगा, कि नहीं होगा तो गेट आउट फ्रॉम माई ऑफिस। हुन इस्तीफ़ा ॾिनी ऐं हींअर फाइज़र आहे अलाए किथे आहे, उते जो CEO थियो वेठो आहे। उहो हालांकि CSP ऑफिसर हो। उन मूंखे चयो त मूल साहब इस तरह करे आप PCS में या CSS में क्यों नहीं करते? मैं देख रहा हूँ कि आपके जो मेरे पास ड्राफ्ट आते हैं और जो नोटिंग आती है और फिर आई थिंक यू कैन डू इट। तव्हांखे तारिक अमीन साहब चयो? हाँ, उन चयो जो सो वो डिप्लाई साहब असांजो वो वेठो चई नहीं साईं ये लड़ाकू आदमी है, ये कहाँ जाएगा CSP के लिए। उसे डिप्लाई केरु? अहमद दिलीप में बड़ो सम्झो। सो उन साम्हूं हुयो त उहो पोइ जी ॻाल्हि आहे, पोइ ॿुधाए तव्हांखे। सो मूं सोचियो त ठीकु आहे इहे करियूं। सो असीं 4 ॼणा हुआसीं, ऐं गुलाम नबी मुगल, जीअं मुगल, ॿियो हिकिड़ो हुनजो पंहिंजे बैंक जो मैनेजर हो मुश्ताक कुरैशी, उहो बि गाॾी खाते में रहंदो। ऐं इहो मुश्ताक कुरैशी मदद अली जो भाउ आहे? न, इहो न आहे। न, उहो ॿियो हो मदद जो भाउ, उहो त वीचारे खे मारे छॾियूं। ऐं ॿियो अब्दुल गफूर जुड़े जो। इहे 4 असां 4 ई जेके असां फॉर्म भरियोसीं, वियासीं कराची में, पेपर थींदा हुआ तॾहिं। अच्छा, हू 3 कंगला हुआ सम्झो। 3 वटि का नौकिरी वोकिरी कोन हुई, मूं वटि नौकिरी वोकिरी बि हुई ऐं टेलीफोन कंदो हुअसि भाई तारा पैसा मोकिले तो पैसा बि अची वेंदा हलिया। सो असां वञी पार्क होटल में कमरो वरितोसीं, 2 कमरा वरितासीं, ऐं GN मुगल हिकिड़े कमरे में, उहो पे। हाणे असां भई उते पढ़ूं पिया, असां सिजी कोन ॾिठो, मुंहिंजो सभु कुझु कयोसीं। सो 3 ॾींहं जेका गैप हो, पेपर कोन पियो थियो, उन में असां फुल पढ़ियोसीं पिया, महिनत कई। ऐं हिकिड़ो किताबु असांखे मिलियो कोन पे, उहो हो एवरीडे साइंस। उहो उन साल खां इंट्रोड्यूस थियो हो सम्झो। सो वरी असांखे उहो मिलियो वञी शाम जो 4-5 बजे किताबु मिलियो वञी। त हाणे असां तय इहो कयोसीं त आऊं ऐं गुलाम नबी इहे 2 जेके आहिनि से सम्झो त इहो थोरो ॿाहिरां चकर हणी अचूं, थोरो वाव खाओ थियूं। ऐं अब्दुल गफूर जुणे जो आहे उहो इहो तेसिताईं पढ़ंदो। जंहिंमहिल असीं वापसि मोटंदासीं त वरी 80 पढ़ंदासीं, हू कोन पढ़ंदो। चओ ठीकु आहे। अब्दुल गफूर जुणे जो त तमामु ॾुखियो माण्हू हो पढ़ण में, उन शुरू कयो। ऐं गुलाम नबी 2 निकितासीं। असां इहो फिरियल रोड वारो रस्तो आहे जेको हिते वियासीं, हिते कुझु खाधोसीं पीतोसीं, 500 रोड वारो। हा, हिते कुझु खाधोसीं पीतोसीं। उते अॻियां हूंदी रोमा शबाना हिकिड़ी नाइट क्लब, उहा त हिते सदर जे पासे, ज़ेब निसा जे पासे। हा, ज़ेब निसा अॻियां आहे, उहा एक्सीलेटर हूंदी। हा, एक्सीलेटर। हिन ही रोमा शबाना हूंदी। सो ऐं उनजो मैनेजर कंहिं ज़माने में यूसुफ शाहीन जो आहे सम्झो। उन वक़्तु कोन हो, पोइ थियो। सो मां त कोन ॾिठी क्लब, पर यूसुफ शाहीन मूंखे पाण ॿुधायो इंटरव्यू। सो असीं 2 ॼणा आयासीं पे न। त उहो हिकिड़ी डांसर हिकिड़ी हुई, सा अची हिन में टैक्सी में लथी, असांजो थोरो टकर थी वियो हुन सां। असीं आयासीं भई हीअ टकरियोसीं या उहो टकरी? बसि टकरी जो न उते। हाणे असांजो हा उही लास्ट CSP पोइ त उते दी त हुन मूंखे सलाम कयो, मूं सलाम कयो। उहो त गुलाम नबी चयो यार छॾ त दिक़त पाण खे पढ़णो आहे। इहो तर्स यार। त हुन मूंखे चयो त आप कहाँ जा रहे हैं? मुझे थोड़ा सा सदर को छोड़े आप अंदर चले, मेरे साथ चाय पिए। मूं त चयो मेरे साथ चाय पियो हलो। हुनखे असीं पुछियां पोइ चांहि असांखे पियारी, उन खां पोइ वरी ॿी चांहि पियारी, राति जा 2:30-3 थी हलिया। हाणे होॾे किताब अब्दुल गफूर जुणे जो वेठो थो पढ़े पियो। असांखे पछाड़ी जो जेको आहे 3 बजे इजाज़त मिली। अच्छा, फाथा पियासीं न, थोरो उथण ई कोन हूंदो साईं। उते पोइ क्लब जो माहौल पहिरियों दफ़ो ॾिठो? हा, न, ऐं त अच्छा,
त हाणे इन खां पहिरियां फूड में हुअसि न न पर अबे ॾाढे खां सुती त न मिली न सुठी कोन मिली न मिली। हा सो उते 3 बजे 3 बजे रिक्शा न को विया पंधु कंदा डोड़ंदासीं पंहिंजे होटल पहुतासीं। झूणे जो साहब ऐं झूणे जो जेको आहे सोचियो यार तव्हीं किताब वठो मूंखां त मां सुम्हां न तेसीं ऐं जेको आहे सुबुह सुम्ही रहियासीं। हाणे छा न पढ़णो आहे यार, इलाही पढ़ियो अथऊं ऐं पढ़ाई करे बि आयो इलाही। पैसा बि मूं वटि हुजनि, हुन वटि खगड़ा हुजनि, पैसा कोन हुआ। पोइ सुबुह जो उथियासीं ऐं 8 बजे खां पेपर शुरू थींदो हुओ। हा ज़ाहिर आहे। असां उथियासीं 6:45 बजे। इहे साईं गर्मी जा ॾींहं हूंदा न। हा बसि पोइ असीं उथियासीं 6:45 बजे। 6:45 बजे कुझु न को नाश्तो कयोसीं, न को छा कयोसीं, डोड़ कयोसीं, 8:15 बजे वञी क्लास में बीठासीं। क्लास में विहण खां पोइ असांखे कुझु सम्झ में कोन आयो त असीं छा करिणो आहे असांखे, छाकाणि जो फस्ट टाइम जेको आहे या सब्जेक्ट हुयो, न को मूं पढ़ियो न को गुलाम पढ़ियो। हुननि बि ॾाढो चयो हुई, असां कोशिशि ॾाढी कईसीं जेके बि असांखे आया पिया। असीं ॾाढा होशियारु छोकिरा हुआसीं पंहिंजे अकुल जे हिसाब सां। पंहिंजे अकुल जे हिसाब सां जेको कयोसीं। रिज़ल्ट आई असीं 2 फेल, गफ़ूर पास थी वियो। उहो पढ़ियो न तव्हां माइन जे पुठियो त किथे गफ़ूर पास थी वियो। गफ़ूर वीचारे जो इहो कमिश्नर इनकम टैक्स थी रिटायर थियो। हा उन न त गफ़ूर जी हालत इहा हूंदी साईं किथां जो उहो बदीन जो ऐं हिन में इबरत में असिस्टेंट एडिटर हो कमु कंदो। उतां गिलास वठंदो खीर जो ऐं उतां निकिरंदो राति जो कमुकारु करे, उहो खीर ढुक भरंदो ऐं पहुचंदो हुओ हिते सदर में स्कूल हिकिड़ो हूंदो हुओ, नूरदीन मिडल स्कूल। उन स्कूल में अंदरि रहंदो हुओ, इन हिकिड़े क्लास में। सो त उहो विच में मुंहिंजो घरु हूंदो हुओ, त पोइ कॾहिं कॾहिं वरी मुंहिंजे घर ते अची बीहंदो हुओ। किथे बि इंटरव्यू 1-2 ते ॾियणु ॿियो त मूंखे चई यार मूं वटि ट्राए कोन्हे का, ऐं त ग़रीब माण्हू मूंखे ट्राए ॾे। मूंखे ट्राए ॾिनोमांसि। कलाक खां पोइ वरी आयो, चई ट्राए त ॾींदे मूंखे त ॿधण कोन थी अचे। हाणे सॼो तूं सुम्ही त कोन, मुंहिंजो न सुठो कोन आहियां, मूंखे चए मुंहिंजो आउं तोखे कोन ॿधी सघंदुसि, ऐं पाण खे ॿधी सघंदो आहियां। पोइ आउं हीअं कढी तोखे ॾिनसि उहा त ठीकु ऐं पोइ जंहिंमहिल तूं वञी त इहो पाण सां गॾु खणंदियो वञी ईअं 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 करे। त हू वियो असां, हू पास थी वियो। हाणे पास थी वियो असांजी बेइज़ती थी वॾी वॾी सभु को मूंखे बि चए यार तूं कमाल कयो, गुलाम बि ख़ासि करे चई यार त कमाल कयो त विहारे छॾियो हुते। हाणे आउं जो मोटी आयोसि, हाणे इते जेको अथव न टर्निंग पॉइंट ऑफ माई लाइफ। हा ज़ाहिर मुंहिंजो मोटी आयुसि त वरी मूं अची पंहिंजो असिस्टेंट जो कमु शुरू कयो। जेको हर शख़्स जी कामयाबी जे पुठियां कंहिं औरत जो किरदारु त आहे। सोचो त हुन में 2 अलाए हफ़्ते खां पोइ या 2 हफ़्तनि खां पोइ मूंखे लेटर आयो। उन ज़माने में जंहिंजा पब्लिक सर्विस कमीशन आहे न, उन ज़माने में चवणो वञो हूंदो त उते हूंदो हुओ डिविजनल रिक्रूटमेंट बोर्ड मुंहिंजो। उन में हिकिड़ो नुमाइंदो ईंदो हुओ लाहौर खां ऐं 2 नुमाइंदा हिते जा हूंदा हुआ, ऐं कमिश्नर जेको आहे न उहो हुनजो चेयरमैन। होली सोली तव्हांखे मिलियलु मसरूर। अच्छा मूंखे मिलियो त मूंखे सभिनी चयो त तूं ख़ुशकिस्मती तोखे मिलिया। मूं चयो भई आउं ख़ुशकिस्मत भई आहियां, पर मूं ॿुधो आहे त इहे ॾीपलाई आहे न, उन्हनि अलाए किथे किथे वञी कया आहिनि। मूंखे चयो ॾीपलनि सां मुक़ाबिलो अथई। 3 ॾीपलाई आहिनि, डॉक्टर साले जो भाउ आहे ऐं ॿियो बि उनजो बि डॉक्टर साले जेको पैथोलॉजिस्ट हूंदो, पैथोलॉजिस्ट न जेको आई स्पेशलिस्ट न आहे न, उहो जेको फिजिशियन हा फिजिशियन हो, जेके सदर जो बि फिजिशियन रहंदो हो मुल्क जो। हा सम्झो। सो हाणे उन्हनि चयो त भई परो ई निकिरो उन भाउ आहे उहो, ऐं मूंखे बि उहो त कोन थींदासीं हर भरू। वियासीं ॾिनीसीं इहा जेकी आहे पंहिंजे रिटन DRB में रिटन में आहे स्टूडेंट फस्ट। मुंहिंजो त हुते जेको आहे CSS जी तयारी कयल हुई न। हा CSS जी तयारी कयल हिन करे आउं त हेसि ताईं भरियो पियो हुउसि। सो उते जेको उन पेपर ॾिनो,
आउं फस्ट आयुसि में पोइ हाणे चयो तीअं 250 खनि छोकिरा हुआ पोइ हुननि 20 छोकिरा Select हा चूंडिया शॉर्ट लिस्ट करे चयो इन्हनि खां इंटरव्यू वठंदासीं चयो ठीकु आहे साईं उहे 20 मां कुझु यादि अथव? उन मां हिकिड़ो त इस्माइल मेमण हो सम्झो हिकिड़ो गफ़ूर जुणे जो बि हो ऐं ॿिया 2 टे मुहाजर हुआ ॿिया असांजे डिपार्टमेंट जा बि जेके ऑफिसर हुआ न उहे बि हुआ नंढे ग्रेड वारा सो सभु मूंखे चवंदा हिन जो दिमाग़ु ख़राबु थियो आहे हर भर वञे तूं कोन खजंदो मूंखे दिमाग़ में लॻो पियो हुजे त जेको 4 मार्च जो मामिलो थियो ही थियव डेट मिली 16 मार्च ओके हाणे उन में 4 मार्च में छा हो त आउं हुउसि जनरल सेक्रेटरी लॉ कॉलेज सम्झो ऐं यूसुफ लगारी पिया जेको आहे मसूद नूरानी ऐं मुजीब जी इहे सभु दे यूज़ टू कम टू मी इन द इवनिंग त भई असांखे छा करिणो हिकु दफ़ा मूंखे यादि आहे मुजीब जहिड़े माण्हू जेको पाण हाणे अलाए छा सम्झंदा चई यार असीं सिंधी शाम मल्हायूं पिया उहा कीअं थींदी आहे वॉट इज़ सिंधी शाम मुंहिंजी यार पोइ तूं हिते प्रेसिडेंट थियो वेठो आहीं हिनजो पंहिंजे महिराण कॉलेज जो तोखे इहा ख़बर कोन्हे का पोइ वेठो शमशेर रहंदी शमशेर हिनखे सभु ॿुधाई सही उते छा हूंदो असां वटि लॉ कॉलेज में चांहि फस्ट क्लास मिलंदी चांहि ऐं पेटीस पोइ इहे सभु जेके हींअर खेड़ो साहिबु बीठो आहे न इहो बि उते ईंदो हो गुलाम सरवर गुलाम सरवर खेड़ो इहे सभु ईंदा हुआ आउं उते घोटु थियो वेठो हूंदुसि जनरल सेक्रेटरी आउं थियो वेठो हूंदुसि सॼो हिसाबु किताबु मुंहिंजे हथ में हूंदो हुओ 4 मार्च थी त सभु ॿधिजी हलिया असां उन वक़्तु विथ सम बॉइज़ आई वॉज़ वेटिंग फॉर देम त हीअ उतां ईंदा पोइ असां हुन सां गॾिजी SP ऑफिस ते मुज़ाहिरो कंदासीं इहो सॼो प्रोग्राम हो हीअ त आया ई कोन हीअ त उते पकड़िजी पिया असांखे जॾहिं ख़बर पई त असीं भॼी वियासीं हलिया अच्छा भॼी वियासीं हलिया त उन खां पोइ छा थियो त उन खां पोइ मूंखे ख़बर पई त सभिनी जा वारंट निकिता आहिनि हीअ त 277 पकड़िजी हलिया बाक़ी ॿिया जिते जिते मिलनि पिया उहे करनि पिया पोइ मूं पुछा करे त तुंहिंजो नालो बि आहे मुंहिंजो नालो आहे त आउं पोइ लिखियो वेठो हुउसि ऐं हाणे मूंखे वॾा मञिणो कमिश्नर वेठो हुजे उहो चेयरमैन थियो वेठो हुजे हाणे मूंखे छो इहो चेयरमैन थियो वेठो आहे इहो मूंखे खणंदो ई कोन सुवाल ई पैदा कोन थो थिए पंहिंजे सो उनखे हर शइ हिफ़्ज़ थियल आहे शागिर्दनि जे ख़िलाफ़ हा तुंहिंजो सो ख़ैर हाणे वियुसि हुते मूंखे पुछई त मिस्टर मुगल यू आर वर्किंग इन फूड डिपार्टमेंट यस सर then why you are applying for this food department's thing why didn't you apply for education department because you are I think good boy and you food department is not a bad department मुझे say you give me the job I will do it see why you don't apply I will not get True, because I am a Sindhi, they are not considering Sindhi. So लॻे झटको हिकिड़ो लॻो पर हुन चयो कुझु कोन वेठासीं हिते उन खां पोइ मूंखे चई त इहो यू नो द रूल्स ऑफ फूड डिपार्टमेंट मुंहिंजो यस आई नो दी सपोज़ आई एम गोइंग टू मैरी हाउ मेनी गेस्ट आई शुड इनवाइट उन ज़माने में अयूब ख़ान जो आख़िरी ॾींहुं हुआ इहो हिकिड़ो रूल निकितो हो त उहो घोटेदा बि 50 माण्हू ऐं कुंवारेता 50 माण्हू इन खां वधीक कोन करणो आहे त मूं चयोमांसि सर चई हुन मूंखे चयो त आई एम गोइंग टू मैरी हाउ मेनी गेस्ट आर इज़ देयर रिस्ट्रिक्शन देयर इज़ नो रिस्ट्रिक्शन चई आई थिंक यू डोंट नो अबाउट रूल्स आई नो my rules but you can marry because you are a commissioner of division a very powerful man
हू विल कम एंड कैच होल्ड ऑफ यू. एंड स्टॉप यू. मूंखे चई त नहीं 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 ये बात नहीं है. सपोज आई एम अ लेमैन. If you are layman and you are going to marry and inviting more than 50%, then a petty constable can come and catch your neck and put you behind the bar. हाणे इहो चयां पियो ईअं ॾकां पियो उनजी अॻियां सॼी ॾकां पियो. ॿिया जेके मेंबर वेठा न उन्हनि खे बि ख़राबु लॻो पियो अलाए कीअं पियो. अॻियो त वरी तव्हांजी इंटेलिजेंस शायदि ॾिसंदो हुजे त कानूननि जी केतिरी ख़बर अथसि. उहो ख़बर आहे, पर मूं वरी अटैक हिन ते कयो न. तव्हांखे त वरी ताज़ा ज़ख़म हुआ न. 207 जेल में पिया. कयो मूंखे चई त नो 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 सपोज आई एम अ लेमैन. Then 50 is the last number. You cannot invite more than 50%. पोइ चई त okay, what else you do? What is your hobby? I said I am a reading person and also writing. Say, what you write? Which was I write short stories. In Urdu? No sir, in Sindhi. Have you read some writers of Urdu? Yes, sir. List of Christian Chandra. कुरातलैन. Okay. Have you read English? Yes. English. ऐं ईअं पढ़ंदो हुउसि जेके बि आहे मूं पासां फलाणा ही हू ॿुधायोमांसि. उन ज़माने में हिकिड़ो साल पहिरीं हशू केवल रामाणी तंहिं हिकिड़ो सिंधी शॉर्ट स्टोरीज़ खे ट्रांसलेट कयो हो. उन में 12 स्टोरियूं हुयूं. 8 हिंदू जेके सिंधी आहिनि उन्हनि जूं, 4 जेके सिंधी आहिनि उन्हनि जूं. चइनि में हिकिड़ी स्टोरी जोए साहिब जी हुई, हिकिड़ी जमाल बड़ी जी हुई, हिकिड़ी रब्बानी जी हुई ऐं हिकिड़ी गुलाम मुग़ल जी हुई. सम्झे जो मूंखे उनखे मुंहिंजी स्टोरी एॾी वणी हशू केवल रामाणी खे जो इहे जेके बि आया सभु हुनजा ॿालका हुआ. उहे जोए साहिबु पछाड़े जो चयो त यार कीअं गुलाम नबी जी हिस्ट्री न अचणु खपे आहे. उहो किताब आउं खणी वियुसि पाण सां गॾु. मूं हुनखे चयो सर माई स्टोरीज़ हैव बीन ट्रांसलेटेड इन इंग्लिश एंड हाउ गिव मी समथिंग प्रूफ. किताब खणी ॾिनोमांसि. किताब कढी मुंहिंजी स्टोरी जो हिकिड़ो अधु पनो हुन पढ़ियो वरी बंदि करे कने चई त also translate Urdu because it is our national language. Sir, I will do it. So I will do it. जो मूंखे ॾिसी मूंखे चई त okay gentlemen, you wait outside and see your results. ठीकु आहे सर. ऐं हलियुसि ॿाहिरि. मुंहिंजे दिमाग़ में लॻो पियो हीउ जेको मूंखे चयो ॿाहिरि वेही पुलिस घुराईंदो मूंखे अरेस्ट कराईंदो. ऐं भॼी सघियो. अच्छा. भॼी सघियो. मुंहिंजे न भाई कमु खायो अचो. ऐं वरी सरकारी मुलाज़िम त हुउसि न. सो त हुन में ऐं चुपचाप करे वञी पंहिंजे ऑफिस में वेही रहियसि. उते वञी कमुकारु कयो. जब सभु कुझु थिया हिन हुननि मेंबरनि खां पुछियो. हाणे इहो सॼो टिक्सा ठहियो हो डॉक्टर साले जे भाउ जे लाइ. उनखे खणिणो आहे. इवन कमिश्नर खे बि इहो चयलु हो. उन्हनि जेके मेंबर हुआ त उन्हनि चयो साईं जो आप मुनासिबु सम्झते त हिन चयो त आई थिंक दैट लीन बॉय मुग़ल आई थिंक ही इज़ अ फिट केस वी शुड गिव हिम चांस. त हुननि चयो साईं उहो एरोगेंट ॿिनि टिनि एरोगेंट वी डोंट थिंक. जी न ही इज़ नॉट एरोगेंट ही इज़ इंटेलिजेंट. जो इहे चइजे पुछण खां सवाइ लिखी सिलेक्टेड घंटी वॼाई थी वियो. वरी मुग़ल साहब वेठे वारो सुभाणे लेके आओ. मुग़ल साहब हुजे त उहो नहीं आहे कीअं बेवकूफ़ आदमी आहे. अच्छा असांजो डिप्टी डायरेक्टर बि मेंबर हूंदो. उनखे चई त इसका ऑर्डर जो है आज ही निकालो और मुझे कल सुबह बताना.
ऐं हिते वेठो हुउसि डिप्टी डायरेक्टर जेको तारिक अमीन हुजे उहो आयो मूंखे चई बोल साहब तुम कहाँ चले गए थे सब मेरा काम ख़त्म हो गया था मुझे पता है कि मुझे सिलेक्ट नहीं करेंगे तो जी तो आपको कैसे पता है यू आर सिलेक्टेड जेंटलमैन मिठाई विठाई मंगाओ दोस्तों को वो वही राशनिंग ऑफिसर जी को पोस्ट यू आर सिलेक्टेड यू इन यंग बॉय आई एम वेरी हैप्पी सम्झो आउं पाण ख़ुशि थियुसि इहो थी वियो एतिरे में हुनजो जेको PA हुजे कमिश्नर जो उहो पोड़ो हिकिड़ो क्रिश्चन उहो डोड़ंदो अचे पियो हे वेयर्स मुगल मुगल इहे bloody fool why you ran away you are selected you don't know ठीकु आहे साईं पोइ ख़बर पई त असांजो जेको कमिश्नर आहे उनखे इन खां पोइ वेस्ट पाकिस्तान जे गवर्नर जो जेको मिलिट्री सेक्रेटरी हो न उन बि टेलीफोन कयो डिप्ले में वारे लाइ ज़ाहिर आहे उन्हनि जो कनेक्शन आहे हा इहो त उन खे बि उन रजिस्ट कयो त बॉय हैज़ बीन सिलेक्टेड एंड ही हैज़ ऑलरेडी जॉइंड हालांकि मूंखे जॉइन कोन कयो सम्झो हुन मुंहिंजे माना तव्हांखे 4 मार्च नौकिरी ॾियाराई नौकिरी ॾियारी सो त उन में जेको आहे तव्हां यकीन करियो त इहो असांजे डिपार्टमेंट में थरथलो मची वियो त भई ॾीपलाई मेमणनि खे हीउ कहिड़ो छोकिरो आहे जेको हुनखे हाणे तव्हां राशनिंग ऑफिसर कहिड़े ग्रेड में थिया ऐं 16 में थिए उन त उन ग्रेड कोन हूंदा हुआ क्लास हूंदा हुआ हा माना ABC क्लास 1A अच्छा 1 2 3 2 में आयासीं तव्हां क्लास 2 जा ऑफिसर थिया ठीकु आहे हाणे इहो साल आहे 1967 हा 67 ठीकु आहे हा बिल्कुलु हैदराबाद तव्हांजी पोस्टिंग आहे हा पोस्टिंग हैदराबाद केतिरो टाइम रही हैदराबाद में आउं 1 अप्रैल ते मूं जॉइन कयो ऐं वरितो त 1.5 साल खनि हैदराबाद रहियुसि पोइ काॾे वियो हा पोइ मूंखे ठटे में मोकिलियो एज़ इहो हो राशनिंग ऑफिसर पर मूंखे डिस्ट्रिक्ट जी चार्ज हुई DFO हा DFC हा डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर हा उते आउं 2 साल खनि उते रहियुसि ऐं उन ई मूंखे जेको रहण जो उते उनजो नतीजो इहो ओड़ा अथव इहो जेको ओड़ा में जेको ठटे जो सॼो बैकग्राउंड आहे न इहो सॼो उन पासे जो आहे उतां पोइ ऐं इहे कमिश्नर विहारिया ॾीपलाई सां झगड़ो थियो पोइ मूंखे घुमायूं केॾी सखर मोकिलनि पिया सखर पहुचां कोन पियो ऑर्डर अचे पियो त नवाब शाह वञनि सिंध तव्हांजी ॾिठल नहीं त तव्हांखे ॾेखारनि पिया न त पंहिंजा शहर त ॾिसो वाकई मूंखे मुंहिंजी सिंध कोन ॾिठल हुई ऐं एसि ताईं जेको आहे सो सम्झो त हैदराबाद शहर कराची ताईं वेलो हुउसि ऐं हिन तॾहिं आदम ताईं बि कोन वेलो हुउसि हा त ब्लेसिंग आहे न इहा हुननि पंहिंजे में कई हा तव्हांखे मज़े ॿुधायूं जेको ॾीपले में मिलंदो न अहमद अली सो उहो डिप्टी डायरेक्टर थी कराची जो उन लाइ कहिड़े कम सां मूंखे कॉल कयो त ताईं अचो हाणे हिते वेठो आहियो असांजो डिप्टी डायरेक्टर हिते आउं वेठो आहियां उहो कमकारु करे पियो ऐं हिते वेठो आहियां मूंखे ईअं ॾिसां हुते को नंढिड़ो बोर्ड लॻल हो फ्रेम लॻल हो हूंदड़ ते ऐं ॾिसी हिनखे मूंखे खिल अचणु लॻी मूंखे चई छो थो खिली ॻाल्हाईंदो ई हो छो थो खिली मुंहिंजो ते पोइ खिली छो पियो हीउ छा चई तुंहिंजो कहिड़ो वास्तो छो हीउ लिखियो पियो आहे लानतुल्लाह राशि वल मुर्तशी लानतुल्लाह अलल काज़िबीन उहो सब फूड डिपार्टमेंट ला है तू लथल है नी हू सभिनि नंबर 1 हो नंबर 1 मूंखे चई हिन हरामिन खे चयो त लाहे छॾियो इहा अञा ताईं लाहियो कोन अथनि मुंहिंजो न पता ध्यानु ई कोन वियो वरी घंटी वॼाए हुनखे वरी स्कूल उतारो इहो हैदराबाद से आया वो आहे कोन राशि आहे कोन राशि नहीं है सो उहो मुंहिंजो ईअं ख़िलाफ़ु हूंदो हो ऐं उन वरी पोइ रिटायरमेंट खां पोइ ॾुकड़ कमाए इलाही उन फ्लोर बिल वरिती कराची में
फ्लोर मिल कराची हिते आउं थी वियुसि राशनी कंट्रोलर कराची जो उनजी चेकिंग ते हा उन जी चेकिंग तां वियुसि चोरनि ते मोर वियो। चेकिंग ते वियुसि त पोइ ख़ैर मूंखे ख़बर पई त अहमद साहिब जी मिलाए इन करे मूं छॾियो हुनखे। अच्छा, तव्हां नरमी कई? नरमी कई। ॿिए ॾींहुं या टे ॾींहुं अहमद साहिबु आयो मूं वटि ते मूंखे चई मुग़ल ॻाल्हि ॿुध, तूं मुंहिंजो सबॉर्डिनेट बि रहियो आहीं हुआसीं, हाणे तव्हांजो सबॉर्डिनेट आहियां जो तव्हांखे यादि कराई जो तोखे ख़बर आहे त मुंहिंजा ॿिया धंधा बि आहिनि, ऐं लाहौर में बि आहिनि, हुते बि आहिनि, कणिक वणिक ही हू कंदो आहे, ऐं घणो केरु मिल ते कोन हूंदो आहे मुंहिंजो। हा साईं मूंखे ख़बर आहे। चई हाणे उहो जेको मुंहिंजो काठियावाड़ी मैनेजर आहे उन जवाबु ॾेई छॾियो आहे त आउं वधीक कमु कोन कंदुसि। उन में मुंहिंजो त ॾोह चई तुंहिंजो ॾोह आहे इहो हीउ ऐं लिफ़ाफ़ो खणी आयो आहे, जेसिताईं लिफ़ाफ़ो तुंहिंजे खीसे में न वेंदो तेसिताईं मिल कोन हलंदो। काठियावाड़ी न वेंदो। काठियावाड़ी जो मुग़ल साहब को राज़ी करो तो मैं मिल चलाऊं, नहीं तो ये जो आता है लांधी मिल हूंदी आहे, ये आता है जी लांधी में जब आता है तो इधर हड़ताल हो जाती है। ऐं थोरो सख़्तु हूंदो हुउसि त मूंखे चई हे पैसा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, तव्हां मुंहिंजा वॾा साहिब आहियो ऐं तव्हां वटि मूं 4-5 साल में कमु बि कयो आहे, मूंखे शर्म ईंदो आहे कोन कयो। मूंखे चई त बाबा तूं वठि, ऐं तोखे पाण रिक्वेस्ट करण आयो आहियां सम्झो, तूं वटि त मुंहिंजो कारोबार हले, मूंखे ज़रूरत कोन्हे का तोखे पैसा ॾियण जी, मुंहिंजो कारोबार बीह रहियो आहे, उहो मिल तो ॾिठे आहे तो टेलीफोन कर, उहो हमारा मिलंदो ई कोन। मुंहिंजो सियाणे जी ॻाल्हि चई ऐं जेको तव्हांजे ऑफिसरनि खे मिलंदा आहिनि ऐं उन खां घणो खणी आयो आहे, हू चए थो त मुग़ल साहिब जेतिरो ख़ुशि हूंदो ओतिरो कमु वधीक हलंदो, कारोबार गुलशन जो पोइ हलंदो, घणो हलंदो। साईं इहा ॻाल्हि कोन्हे का। आख़िर मूंखे चई त मुंहिंजो मैनेजर ॿाहिरि वेठो आहे, हुनखे तूं घुराए ऐं हुनखे बि चांहि पियार, मूंखे बि चांहि पियार, त पोइ असांजो धंधो हले त तुंहिंजे अचण खां मुंहिंजो धंधो ख़तमु थी वियो थिए। जो घुराए हुनखे काठियावाड़ी आयो, मूं चयो भई तूं मिल क्यों नहीं चलाते? चई साईं आप हुकुम दो तो मैं चलाऊं। हाणे मुंहिंजो हुनजी आहे हुकुम मूंखां वॾे सम्झो, मूंसां इहो हाल हूंदो हुओ त इन्हनि जेके बि मिल वारा हूंदा हुआ, 40-50 मिल हूंदियूं हुते, ऐं ऑफिस मां निकितुसि त हुननि सभिनी मुंहिंजो जेको पी ए हो उनखे डिप्टी डायरेक्टर PS खे पैसा ॾींदा मंथली त मुग़ल साहिब जब निकिरे त असांखे इंफॉर्म कजो त भई मुग़ल साहिबु लांढी लाइ निकितो आहे, त असीं पंहिंजा रिकार्ड उहो सभु ठीकु ठाक करे वञूं, न त हीअ कंदो। पोइ इहे ई पोइ हिकिड़ो पंजाबी हो, उनजी मूं मिल सील कई। जो पंजाबी मूंखे ॾाढा पैसा ऑफर कया, ॾाढा ऑफर कया पैसा कया। चयो नहीं, इहो आपने ग़लति काम किया है, कोई इहो 10-12 हज़ार कणिक जी ॻूणी हुयूं उहे बि सील कयोमांसि, ऐं जेको मशीनरी वग़ैरह उहा सॼी सील थी, स्टेटमेंट वग़ैरह ई करे जो, त उहो मूंखे घणेई चई कि बोलता बात सुनो, आप अफसर हैं, हम भी कारोबार करते हैं, आप जो हुक्म करो, मुझे कोई हुक्म नहीं है, या आपने ग़लति काम किया है इसको। ॾाढो मूंखे चई इनकार करे ऐं हलियो आयुसि। हाणे इहा ॻाल्हि थी 2 बजे जी ॾींहं जो, ऐं 3:30 बजे बोल्टन मार्केट पहुतसि, उते असांजी ऑफिस हुई, ऐं आयुसि पंहिंजे ऑफिस में, चयो त जेको कमुकार आहे थोरो घणो उहो करे घर वञा। उते वेठो हुउसि, हिकिड़ो लेटर हिते पियो हुजे सम्झो, सो मूंखे ख़्यालु कोन कयो, हीअं खणी खणिया ॾिसां त हुन में लिखियो थिए त वलानी मुग़ल राशनी कंट्रोलर ईस्ट इज़ हेयर बाय ट्रांसफर्ड एंड पोस्टेड इन खैरपुर डिवीजन, खैरपुर डिस्ट्रिक्ट, खैरपुर डिस्ट्रिक्ट, एंड ही शुड ट्रीट हिमसेल्फ एज अ रिलीव्ड। के ॿिए खे बि हैंडओवर बि न थियो, बसि इहो थी वियो। हा, तूं निकिर ॿाहिरि, पट पेर अली शेर। हा, मूं ॾिठो वरी ऐं डेट ॾिठो, डेट बि अॼोकी हुई। ओॾी महिल फ़ोन कयो डायरेक्टर फूड खे, चई यार तूं कयो छा आहे तो? मुंहिंजो साईं तव्हांजे ऑडर ते
मूं इहे चई यार कुझु पुछंदो त करे, तोखे ख़बर आहे इहे छा थियो आहे? छा थियो आहे? चई प्रेसिडेंट हाउस मां फ़ोन आयो आहे, हिकु पंजाबी खे पकड़ियो थिए, मुंहिंजो हा पंजाबी हो, चई उतां फ़ोन आयो आहे चीफ सेक्रेटरी खे, चीफ सेक्रेटरी पंहिंजे सेक्रेटरी फ़ोन कयो आहे, पंहिंजे सेक्रेटरी मूंखे चयो त हींअर ऑडर कढ ऐं मूंखे ॾेखार। हाणे इहो यया ख़ान आहे? हा, इहो यया ख़ान जी ॻाल्हि आहे, यया ख़ान वारी ॻाल्हि हुई। त उते मूं चयो साईं हाणे इहो ग़लति ॻाल्हि आहे, ऐं हींअर में लिखियलु हो त जॉइन खैरपुर इन द नेक्स्ट मॉर्निंग एंड ऑल्सो कॉन्टेक्ट सेक्रेटरी फॉर योर जॉइनिंग। त उनखे ॿुधायां त मूं जॉइन करे वरिती आहे, कंप्लायंस ॿुधाए, कंप्लायंस करे वरिती आहे। सो मूंखे चई साईं हाणे आउं छा करियां? चई बाबा इहो हींअर 4 लॻा आहिनि न, हींअर टपड़ ॿध या पंधु वञे या गाॾी में वञी या हवाई जहाज़ में, सुबुह जो 10 बजे सेक्रेटरी सां न ॻाल्हाए त तूं सस्पेंड थी वेंदे। शादी की तो अजीब नौकरी आहे, आयसि घर वाइफ मां वेठी, उनखे चयो टपड़ ॿधो हलूं सखर था हलूं, पोइ टपड़ ॿधी असीं सखर आयासीं। उते पहिरीं मूंखे इहे राजा साईं टकरजी वियो, उन सां झटको लॻो। राजा साईं माना पीर साहिबु पगारो? अच्छा, किथे मिलिया? इहो हो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन उन वक़्तु। अच्छा, मुंहिंजो हाणे उन चयो त तूं हिते आयो आहीं त असांखे ॿुधाए छो कंदो? मूं चयोमांसि ॿुधाइण जी सरकार ऑडर कढियो आहे त आउं आयो आहियां, तव्हां केरु आहियो? मुग़ल आहियां। अच्छा, मुंहिंजो सहुरो हूंदो सखर में, उहो वॾो माण्हू हो मुंहिंजो। ऐं त मूं ॿुधायोमांसि, मां चयो त मुंहिंजो फादर इन लॉ जेको आहे सम्झो उहो मिर्ज़ा फज़ल हुसैन ऐं सखर जो। चई ताईं मिर्ज़ा साहिब न थी वियो मुंहिंजो? हा, उहा उथी बीह रहियो, उथी बीह मूंखे ठाकुर पई गिती वॼाए, 2 ॼणा ॿिया जेके माण्हू अची, बाबा हीउ मुग़ल साहिबु आयो आहे, तव्हां मूंखे ॿुधायो कोन्हे को, ऐं हींअर वठो हिनखे, इहो ॾिसो हिनखे रहण लाइ जॻहि आहे या कोन्हे का, इहो ऐं पोइ अचो त मूंसां गॾु मानी खाईंदो ई। मां त सोची यार किथे पथो अची, ऐं हिन पासे न कॾहिं आयो ई कोन्हे यार, मीरनि जे शहर मां पीरनि जे शहर वियो। सो इहे मुंहिंजा ऐं झगड़ा मूं ॾाढा कया, ऐं ठीकु ठाकु माण्हुनि सां झगड़ा कया। उहो इवन जेको आहे चीफ सेक्रेटरी में घुरायो, चई त हीअ जेके कणिक ख़राबु थी आहे रस्तनि ते पई आहे। केरु आहे? चीफ सेक्रेटरी हूंदो सालिक नज़ीर। हा, पोइ बि थियो? हा, सो चई त तव्हां सालिक नज़ीर लियाकत जतोई जे दौर में बि थियो। हा, सो मूंखे चई त मूंखे जेके आहिनि कणिक ख़राबु थी आहे, हू इज़ रेस्पॉन्सिबल। मूं चयोसीं हाणे इहो त वॾो किसो आहे। चई कीअं? मूं चयोसीं इहा कणिक पंजाब जी आहे, असांखे मथां ऑडर आयो, मूंखे कोन आयो, मुंहिंजे जेको डायरेक्टर सेक्रेटरी खे आयो त इहा कणिक सिंध खणे। सिंध वारनि चयो त भई इहा कणिक पार्शली ख़राबु आहे, असीं कोन खणंदा। हुन चयो न तव्हीं खणो, ऐं इन जा पैसा हींअर जो बैंक में जमा करायो। मुंहिंजे सेक्रेटरीअ उहे पैसा बैंक में जमा कराया। असां वरी चयोसीं त भई असां वटि पैसा कोन्हनि के, त इहे ट्रांसपोर्ट करे खणी अचो। 5-8 लख रुपया ओॾी महिल असांखे ट्रांसफर थिया आहिनि लाहौर मां। त ईअं रुॻो इहा कणिक जेको हुते ख़राबु पई थिए, उहा वरी हुननि जी ॻिजाइं पियो आहे, सम्झो इहा अथई खणो। चई पोइ हाणे छा कजे? मुंहिंजो साईं पहिरीं त तव्हां गवर्नर खां पुछो त वाए ही अलाउड फॉर दीस थिंग्स। पोइ जेको उन ज़माने में सेक्रेटरी साहिबु हो, उनखे असां लिखी ॾिनोसीं असांखे न खपे। उन असांजे उन खां सवाइ जेको चयो, अच्छा मुंहिंजो सेक्रेटरी मूंखे ठूठो हणे, छा पोइ करी मां माराईंदो सभिनी खे। मुंहिंजो ई जेको आहे उन सेक्रेटरी खे देन। उहो साईं सेक्रेटरी केरु हो? फेडरल हूंदो न तेसि ताईं, अञा वन यूनिट आहे न? उन हींअर सेक्रेटरी फेडरल मां ईंदा आहिनि, हा, जेके आहिनि CSP जा,
उन त मूंखे आहे पंजाबी छोकिरो हो सो त मूंखे पोइ सालिक नज़ीर चयो चई मुग़ल साहिब वटि ॻाल्हि ॿुधो तव्हां बिल्कुलु सच चओ पिया पर इहो गवर्नर खे ॿधी अंदरि बंदि करियूं इहा ॻाल्हि ठहे कोन थी ऐं जेको आहे सेक्रेटरी में साईं इन्हनि खे चयो हाणे करणु छा खपे साईं आऊं त हाणे रिटायरमेंट खे वेझो आहियां थोरो कहिड़ो दौरु आहे इहो? इहो इन जो दौरु अथव पंहिंजे हिकिड़ो मिलिट्री वारो अमरा हुयो मुहाजिर जेको हुयो परवेज़ मुशर्रफ इन दौरु इहो। अच्छा। सो इन करे आहे बाक़ी इहो त या त हीअं करियो ईअं की राइट ऑफ करे छॾियो कणिक खे गवर्नमेंट हुई पैसा भरे पई या जेको आहे ॿी सुठी कणिक मिलाए इन्हनि खे तव्हां क़ाबिल बणायो बाक़ी चई पोइ तव्हांजा सेक्रेटरी वेक्रेटरी इहे छो कोन था इहो ॿुधाइनि साईं उन्हनि त कयो आहे कमु ॿुधाए कीअं ॿुधाईंदा सम्झो चई पोइ तव्हां अवेलेबल रहिजो केॾी महिल ज़रूरत पई तव्हांजी त तव्हां घुराईंदासीं त इन करे ऐं इन सां इन लेवल ते बि विढ़ियो आहियां सम्झो इन्हनि खे मूंखां घबराईंदा हुआ त भई ईंदो ई गड़बड़ कंदो ऐं मूंखे पोइ पोस्टिंग जेके मुंहिंजो मथे अचण वारो आहे सही त पोस्टिंग सुठी मिलंदी सही न आहे त पोस्टिंग मूंखे जेके डोड़ाईंदा हुआ मूंखे पर मूंखे परवाह कोन हूंदी आहे ऐं कमु कंदो हुउसि ईअं सो त इन करे मुंहिंजी नौकिरी तमामु सुठी रही